नासिक कानूनी इंसाफ़ बाबति स्टैंडिंग कमेटियुनि जे इजलास में कुछ देर जो वक़फ़ो कयो वियो आहे। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त पार्लियामानी कमेटी 85% कम मुकमल करे वरितो आहे। MQM, NP ऐं BAP जी तजवीज़नि ते अञा ॻाल्हाइणो आहे। उम्मीद आहे त अॼु शाम ताईं कम मुकमल थी वेंदो। बलूचिस्तान जी सीटनि में इज़ाफ़े ते ॻाल्हि ॿोल्हि थियणु घुरिजे। इजलास बाद मीडिया से ॻाल्हाईंदे आज़म नज़ीर तारड़ वधीक चयो आहे त पार्लियामानी पार्टियुनि खे वोट जो हक़ इस्तेमाल करणु घुरिजे, जंहिंखे मुखालिफ़ करणी आहे वोट ज़रिए करे, सियासत ज़रिए न। एक बार ॿीहर अवां खे ब्रेकिंग न्यूज़ टियूं पिया। कानूनी इंसाफ़ बाबति स्टैंडिंग कमेटियुनि जे इजलास में कुछ देर जो वक़फ़ो कयो वियो आहे। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त पार्लियामानी कमेटी 85% मुकमल करे वरितो आहे। MQM, NP ऐं BAP जी तजवीज़नि ते अञा ॻाल्हाइणो आहे। उम्मीद आहे त अॼु शाम ताईं कम मुकमल थी वेंदो। बलूचिस्तान जी सीटनि में इज़ाफ़े ते ॻाल्हि ॿोल्हि थियणु घुरिजे। इजलास बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे आज़म नज़ीर तारड़ वधीक चयो आहे त पार्लियामानी पार्टियुनि खे वोट जो हक़ इस्तेमाल करणु घुरिजे, जंहिंखे मुखालिफ़ करणी आहे वोट ज़रिए करे, सियासत ज़रिए न।